हैदराबाद सखर मोटरवे करप्शन केस जे जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्तुनि ते अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। जवाबदारनि जे वकीलनि तरफ़ां दरख़्वास्त में इस्ता कई वई आहे त जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर कई वञे। रिपोर्ट मूजिबि हैदराबाद जी मुक़ामी अदालत में हैदराबाद सखर मोटरवे करप्शन केस में मुलविस मटियारी जे अॻूणे डिप्टी कमिश्नर अदनान रशीद, सिंध बैंक जे मैनेजर ताबिश अली शाह, माशूक चांडियो ऐं ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत जी दरख़्वास्त ते वकीलनि अदालत में दलील पेश कया, में ॿुधायो वियो त हैदराबाद नौशरो फिरोज़ मोटरवे करप्शन रेफरेंस में जवाबदारनि खां वसूली थी चुकी आहे। इन जे बावजूदि असांजे मोकलुनि खे आज़ादु न पियो कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।